जेके पकियूं शाखूं उन्हनि जूं बि हींअर खाटियूं पियूं थियनि हाणे उन्हनि खे त खाटी ज़रूरत कान्हे न उन्हनि जूं बि हींअर खाटियूं थियनि पियूं जिते ज़रूरत आहे हिते ग़रीब गुरबो हारी हज़ारे माण्हू बेरोज़गार वेठा आहिनि अस्सलाम वालेकुम नाज़रीन HRJDO न्यूज़ में आऊं वज़ीर उनड़ असां अॼु मौजूद आहियूं तहलका सकरण में रोड़ी किनारे जे कप ते मौजूद आहियूं जेको दलेल दरे मां LBDO वारनि सिमनालो कढियो उन जेका पाणी जी जेका नेकाली हुई उन जे लाइ जेके लखी रुपयनि जे लागत सां मोटर लॻल आहे जेके हितां पाणी कढी ऐं रोड़ी किनारे में जेको पाणी खे फिटो करिणो जेको सिम जो पाणी अचे पियो सिम नाले जे ज़रिए पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे हिते सालनि खां पियल किरोड़ी रुपयनि जा लखी रुपयनि जा जेके पाणीअ वारा मोटर आयल सिम खे ख़तमु करण जे लाइ उहे बिल्कुलु नाकारा पियल आहिनि हिते सां गॾु हिते जा कुझु लोकल आबादगार ऐं ज़मीनदार मौजूदु आहिनि अचो त उन्हनि खां वधीक ॼाणासीं ॻाल्हि ॿोल था कयूं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सर तव्हां नालो सर जुनेद अहमद चांडियो किथे वेठा था मुंहिंजो ॻोठु असल पुनल खान चांडियो आहे मुंहिंजी ज़मीन आहे हिन में पंहिंजो 24 दलेल दरे 23 सतपुड़ी में जेका तक गुज़िरियल 10-15-20 सालनि खां जेको आहे गैराबाद लॻी पई आहे बारिशुनि में उन खां पोइ सिम जो पाणी शाखुनि जो पाणी उहो असां वटि आहे हिन ते असां पंहिंजे घर जा बि पटे सटे पिनी सिनी जीअं फ़क़ीरी कबी आहे ॾाढी कोशिशि कई हुनखे हलाइण ऑफिसर त असांखे का मोट ॾियनि कोन था जॾहिं पुछी त बजट कान्हे कागज़नि में वञी पुछा करे जांच पड़ताल कयूं था त हू त उते त लखे किरोड़े रुपया अचनि था पर उहे करप्शन जे नज़र आहिनि जेके पाणी जा मोटर पिया आहिनि केतिरनि सालनि खां नाकारा पियल आहिनि हालांकि लखी रुपयनि जा जेके बजट सां ई मोटर आया हूंदा ऐं बजट त असां आवाम जी आहे न बिल्कुलु असांजी आहे मां ग्रेजुएट आहियां क़ाइदे आवाम जो इंजीनियर आहे इलेक्ट्रिकल इंजीनियर आहे बदकिस्मती सां असांखे जॉब त न मिलियूं छो त असां वटि का सिफ़ारिश कान्हे सियासी उन बावजूदि असां इहो ई कयो भई हक़ लाल जी रोज़ी आहे पंहिंजी बनी वारो तके 17-18 साल खां मूं अचे पाण अचे संभालियो आहे 2003 पास आउट करे आयो आहियां मूं अचे संभालियो इन खे ईअं ई ॾिठो अथमि कंहिं ॾींहुं को क़िस्मती हलियो त असांजी नेमत आहे वरी मोटी ईंदा त वरी सभु शयूं फिटल हूंदियूं आहिनि जेको सिम नालो ठहियो आहे इन जी त कंडीशन वीचार ख़राबु थी आहे खाटीअ जे लाइ त रक़म अचे थी हर साल पोइ उहा किथे थी इस्तेमालु अथई उहा साईं पंहिंजी मनपसंदि जॻहियुनि ते जिते जिते उन्हनि खे ज़रूरतूं आहिनि उते जेके पकियूं शाखूं उन्हनि जूं बि हींअर खाटियूं पियूं थियनि हाणे उन्हनि खे त खाटी ज़रूरत कान्हे न उन्हनि जूं बि हींअर खाटियूं थियनि पियूं जिते ज़रूरत आहे हिते ग़रीब गुरबो हारी हज़ारे माण्हू बेरोज़गार वेठा आहिनि रुगो मां हिकिड़ो कोन आहे न मूंसां गॾु ज़मीनदार आहिनि उन्हनि सां गॾु मज़दूर तबिको आहे हारी तबिको आहे हज़ारे माण्हू तबाह थी विया करे पाण ॿारहाड़ी जेका माण्हुनि जो माल त गुज़ारो आहे जेकॾहिं सिम आहे त पोइ माल किथां धारे सघंदा साईं माल ई कोन्हे उहो किथां धारींदा न चारो आहे न छा आहे कुझु कोन्हे हिते माण्हुनि खे ॿियो त छॾियो माण्हू रही कोन था सघनि मच्छर जीत एॾो थी वियो आहे हिन जे करे हिते रहण जंजाल थी वियो आहे अच्छा हीअ पंहिंजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि सकरन जा MP साहब MNA साहब आहे हिते हज़ारी एकड़ UC आहे पुनल खान चांडियो रसी पंहिंजी UC आहे ऐं उते ई खां ई सिम शुरू थिए सतपुड़ी खां तव्हां ॾिसो दलेल खां अचे थी उन जे लाइ MP साहब के उपाय वरिता आहिनि या हेतिरो एॾो त वॾो मसइलो बि कोन्हे को मोटर त 8 त लॻाए पिया आहिनि इन कंटिन्यू जेकर लॻाए वञे त सिम ख़तमु थियण थी सघे थी साईं वधि में वधि जे सभु मोटर 8 मोटरूं असां लॻल आहिनि न पर जे 8 जी जॻह ते 5 बि हलनि सही नमूने फंक्शनल थी वञनि ऐं सुठे नमूने त हिनखे लाइट ॾिनी वञे त मुंहिंजी सम्झ महीने खां 1.5 महीनो वॾो आहे ऐं हज़ारे माण्हू पंहिंजी रोज़ी था थींदा हिननि खे ॿियो त छॾियो हिननि खे एॾियूं दुआऊं मिलंदियूं पर असांखे असांजे नुमाइंदनि खे या ऑफिसरनि खे दुआ खपे कान थी उन्हनि खे डायरेक्ट खपे माल सो उन्हनि जो कमु थिए पियो माल अचे पियो कागज़नि में उन्हनि ॾे वञे पियो हिते ईंदा आहिनि को नट बुल्ट बि हणी विया त 1000 रुपया ठही वेंदा आहिनि उन्हनि जा मशीन हा बजट हुननि जी ठही थी वञे न असां था अचे ॻाल्हाइनि किथे साम्हूं अचे टास्क कनि असीं ॻाल्हाइण लाइ तयारु असां वटि छा थियो आहे हिते केरु बि अचण लाइ तयारु कोन्हे ॻाल्हाइण वोटनि महिल अचनि था सभु पोइ को बाबे जो को ॾाॾे जो नालो ॾे बाबा चुप कयो बसि हिनारे तव्हांखे असीं सोनो था अॼु परे थिए त कुझु ई कोन थो कीअं सिम ख़तमु थींदी LBDO वारा त अचनि कोन था चूंडियल नुमाइंदा वाख कोन था पढ़नि ऐं हिते हज़ारी माण्हू बेरोज़गार पिया आहिनि सिम जे करे छा कजे असल में सिम जा 2 सबब आहिनि हिकिड़ो त हिते पाणी जो तमामु घणो ज़्यान आहे असांजी जेके शाखूं हुयूं उहे अंग्रेज़ी दौरे ठहियल हुयूं उन्हनि खां डबल कैपेसिटी कयो ज़मीनूं साॻियूं न हाणे उन्हनि खे मनपसंदि माण्हुनि डबल कैपेसिटी कराए ॾियो अॻे दलेल माइनर न हूंदी हींअर उहा बि निकिरी वई जंहिंजे वाटर ई 8-10 आहिनि शहबाज़ माइनर आहे उनखे डबल करे छॾियूं अतुर माइनर आहे उनखे डबल करे छॾियूं फालतू पाणी अचे थो फालतू पाणी आहे शाम जो हारी जेको उन्हनि जो मज़दूर आहे टोटल हींअर तक़रीबन किलो आहे हिन शाखुनि जे मुंडनि ते जिते बि पाणी आहे उते उहो ठेकेदारी सिस्टम आहे न हारी आहे न छा हारी त उतां निकिरी वियो हाणे उन जा जेके नौकर आहिनि जेके आहिनि शाम जो वञण बजाए वाटर कोर्स बंदि करण बजाए या शाख बंदि करण बजाए उते ढोरे में छॾे ॾियनि पाणी
वॾो कारण इहो आहे। रोहिणी केनाल जे भरिसां केतिरियूं ज़मीनूं आबाद थी वियूं आहिनि, पर उते ड्रेनेज जो पाणी कोन्हे, माना वाटर जो। हिकिड़ो त इरीगेशन डिपार्टमेंट जी नाअहली आहे, जेके एॾो पाणी आहे उनजी का माप कान्हे, बग़ैर के मंज़ूरी जे नोलियूं लॻियूं पियूं आहिनि, सभु कुझु लॻो पियो आहे। ॿियो इहो आहे त हीअ जेको आहे LBD वारनि असांखे तोहफ़ो ॾिनो त भाई हीअ तव्हां लिफ्ट करे पाणी निकिरंदो, हिन में बनियूं बोयूं सभु। हाणे उबतो हिन में माण्हुनि जा वाटर आहिनि, हीअ उबतो हले त कोन थो रहंदो, हिन मां पाणी असांखे ॿोड़े थो। अच्छा, हा, हीअ उल्टो हिन में माण्हुनि जो जेको वाटरनि जो डिस्चार्ज आहे उहो हिन जे अंदरि करे छॾियो अथनि। माण्हू राति जो आया, पाणी भरायो, एकड़ भरायो, ॿारो भराए गाह जो, वरी हिन में पाणी छॾे पंहिंजे घर सुम्ही रहिया। उन लाइ तव्हां हुओसीं माण्हुनि वटि क़ुर शरीफ़ खणी वियासीं, दले दरे में काफ़ी बिरादरी उन्हनि वटि वियासीं, उन सतपुड़ी में वियासीं, सभिनि सां ॻाल्हायोसीं, क़ुर शरीफ़ तक खणी वियासीं, पर केरु मञण लाइ तयारी कोन्हे। हा, ओॾी महिल सभु को हा करे थो, 2 ॾींहं खां पोइ साॻियो कमु आहे। असां पंहिंजे खीसे मां पाड़े वारनि चंदो करे चौकीदार रखियासीं वाटर बंदि करण लाइ, जंहिंजे लाइ काफ़ी माण्हू आहिनि जेके चवंदा सिर्फ़ु मां न आहियां, उन लाइ हज़ारे माण्हू ताईं ॿुधाईंदा। असां महीने जा महीना पैसा भरिया। LBDO जेका इंतिज़ामिया आहे उहा छा थी चवे? LBD सुनो आई, ऑफिस में वञी त इंजीनियर मिले कोन थो, उन जेको छाड़तो हेठां मिलंदो। काफ़ी जॻहियुनि ते इहे कम थिया था, ठेकेदार कोन्हे, हाणे इंजीनियर कोन्हे, पर बदकिस्मती हिन जी त मिनिस्ट्री कंहिं वटि कान्हे। ऐं तव्हांखे पाण ख़बर आहे, ग़रीब माण्हू नालो वठा अञा हज़ार वधंदो, थी सघे इहे जेके लोही पाइप पिया आहिनि इहे पटे खणी असीं छा कंदासीं, तव्हां छा कंदव? हीअ हले कंहिंजे हिते जेको मनपसंदि ऑफिसर आहिनि उन्हनि जे घर वेठे कमु थिए थो, घर वेठे कागर ठहनि था। इहो मक़सदु इहो त ज़िलो आख़िर कंहिंजो आहे? ज़िलो सी ज़रदारी साहिब जो ज़िलो आहे, ऐं ज़रदारी साहिबु हुजे, अलाह सी उनखे को कुझु ख़्यालु ॾिए, असां लाइ ईमान ॾिए, को करे, बाक़ी त कमु ॾाढो आहे। हींअर ट्यूबवेलूं मिलियूं आहिनि, सरकारी ट्यूबवेलूं मिलियूं आहिनि, उहे हूंदियूं आहिनि सिम ख़तमु करण लाइ, या उते जिते पाणी जी खोट हूंदा, हींअर उहे खारनि पाणी ते लॻी पियो, उन ते केला आबाद पिया थियनि। नाज़रीन, इन जेके मोटरुनि जे लाइ देखभाल जे लाइ हाजी मंज़ूर हिते प्राइवेट मुलाज़िम रखियो आहे। अचो त ॻाल्हि ॿोल था कयूं। बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां हिते मोटरनि जे मथां माना चौकीदारी ॾींदा? हा, चौकीदारी ॾींदा आहियूं। केतिरनि सालनि खां ख़राबु पियल आहिनि? हीअ 20 सालनि खां वठी ख़राबी पिया आहिनि। अच्छा, ही LBDO वारा जेके आहिनि अचनि था? केर बि कोन्हे को चूंडियल नुमाइंदो कोन आयो आहे, न को सरकारी इंतिज़ामिया का आई आहे, केर बि कोन्हे को। तव्हां हिते पोइ वेठा हूंदा बसि? हा, असीं वेठा आहियूं। भला जेकॾहिं हलनि त कीअं था भाई? हलनि त महीनो ॾेढ वॾो आहे सिम खे। हा, 1000 एकड़ ख़ाली थी वेंदी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे तव्हांजो? मुमताज़ अली। हिते छा कंदा? हिते चौकीदार आहियां। अच्छा, घणी पगार अथव? पगार 4000 आहे, जेके 10 महीना थिया कान ॾींदा। जेॾी महिल बम्बरे खे फ़ोन करे, बम्बरो अचे थो त सारियो साहिबु अचे, इंजीनियर आहे कोन को। बम्बरो केरु आहे? बम्बरो सर्वेर आहे। ऐं सारियो केरु आहे? सारियो इंजीनियर आहे। तव्हांखे हिते केरु रखियो? मूंखे रखियो पहिरियां उहो HRJDO तीरक साहिबु, पहिरियां ठेकेदार पप्पू रखियो, पोइ वरी हुन हैंडओवर कयो ऑफिसरनि वटि। हाणे जेको ॾियनि ई कोन था। अच्छा, हाणे 4000 हाणे 10 महीना थिया आहिनि, रोज़ मिंथू कयो हूंदो यार, पगार ॾियनि ई कोन था। ॾाढो दलील कयो अथनि असांखे। 24 कलाक हिते हूंदा? 24 कलाक मोटर हलनि कोन था, सिर्फ़ु देखभाल पिया करे, चोरी न खणी वञनि। हा, चोरी करे न खणी, जेके बच्चा उहे ट्रांसफार्म जी चौकीदारी ॾियूं था, मोटरनि जी ॾींदा, मोटर बि 4-5 ख़राबु पिया आहिनि, उहे बि कोन था ठाहे ॾियनि। हाणे महिरबानी करे 70 साल बि चवंदा त पगार ॾिए, महिरबानी करे बसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे तव्हांजो? साईं, मुंहिंजो नालो नबी बशकार। किथे वेठा हो? साईं, दलेल दरे में। अच्छा, घणी बनी आहे तव्हांजी जेका सिम जे अंदरि पंहिंजी? साईं, असांजी बनी तक़रीबन 25 एकड़ आहे। वाह, सिम में आहे? जी हा वाह। पोइ सिम छो नथी ख़तमु थिए? सिम भाई स्कारप जो जेको हीअ न मशीनूं हलनि कोन थियूं, ख़राबु आहिनि सालनि खां वठी, इन जे करे आहे सिम ॾींहों ॾींहुं वधंदी वञे। कंहिं वटि दायो अथव? साईं, कई MN MP आहे गुलाम कादर चांडियो, उन वटि तक़रीबन 30-40 चकर असी विया आहियूं, तॾहिं बि रुॻो हा जा आसरा आहिनि, बाक़ी अचे कोन थो। हीअ जेके हिते इंजीनियर आहे LBDO वारा? साईं, इंजीनियर HRJDO इन्हनि ॾे बि काफ़ी चकर असी विया आहियूं, पर उन्हनि जा हेठां छाणका वेठा आहिनि, बसि आसरो ॾियनि, हा बसि सुभाणे परीहं इंजीनियर ईंदो, ईअं कयो, अचनि ई कोन। मोटर हलनि त घणनि महीननि में सिम ख़तमु थी सघे थी? साईं, 1.5 खां 2 महीननि ताईं ख़तमु थी सघे थो, या मोटर जी हलिया लगातार त। जी नाज़रीन, असां मौजूदु आहे जेको दलेल दरे मां सिम नालो निकिरे थो, जंहिंजे जेको सिम जो पाणी छॾियो वेंदो रोहिणी केनाल में, उन जे लाइ जेके आयल हितां पाणी सिम वारो कढण जे लाइ लखी रुपयनि जे लागत सां जेके मोटर आयल हुआ उहे तव्हांखे असां ॾेखारिया। उहे ॾिसो त कहिड़ी तमामु ख़राबु हालति में आहिनि। हिते जा जेके आबादगार हुआ, जेके लोकल ज़मीनदार हुआ, उन्हनि सां असां तव्हांजी ॻाल्हि ॿोल कई। सर्वे जो चवणु हुयो त LBDO जेका नाहल इंतिज़ामिया आहे, उन जे करे जेको आहे हीअ मोटरनि जी देखभाल थी कई वञे, ऐं लखी रुपयनि जी जेका बजट अचे थी खाटीअ जे लाइ हिन मोटरनि जे लाइ, उहा हड़प कई थी वञे, सिर्फ़ु कागज़ में ॾेखारी थी वञे। जेकॾहिं हिन मोटरनि खे ठाहे तयारु करे ऐं कंटिन्यू जेकॾहिं 2 या 3 महीना हलाइजनि त 1000 एकड़ ज़मीन मां सिम ख़तमु थी सघे थी। कैमरामैन शान कलोड़े सां गॾु वज़ीर उनड़, HRJDO न्यूज़, साकरंड।